अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। मलफूजा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त सुल्तान फ़कीर टाल पर मसूफ़ फ़कीर खोखर खां नक़ल करे थो त रोड़ी शरीफ जे सैयद सगोरनि ते सरकार जे 400 रुपया ढल निकिती। सादातनि ते सरकार रही, नौकरनि सख़्ती कई थी, अदायगी जी भी का सूरत न थी नज़र आई। सैयद सगोरा हज़रत मुर्शिद मरवी रज़ियल्लाहु तआला अन्हु वटि आया ऐं सुपारिश लाइ हलण जो अर्ज़ कयाऊं। पाण फरमायाऊं त मीर सोराब खां पैसा छॾाइण ऐं थोरो खणणु काफ़ी मुश्किल आहे, तंहिं करे कुझु सब्र कयो ऐं हिन मुताबिक़ त उमेद त कम सां आसान थी वेंदो। सब्र सुख जी कुंजी आहे, इन उमेद सां त सब्र सुख जी कुंजी आहे, उमेद त कमु आसान थी वेंदो। हज़रत सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरशाद मूजिबि जेकॾहिं असां ॾे रब साईं का शइ मोकिली त तव्हांखे ॾींदासीं। सादात सगोरा बदस्तूर परेशान रहिया ऐं ख़्यालु कयूं त पीर साईं जी दरवेश ऐं फ़क़ीर आहिनि, हाणे वटनि 400 किथां ईंदा। आख़िर तंग थी इजाज़त वठण आया त पाण खे न वञण जी मिंथ कयाऊं। सैयदनि सगोरनि वञण ते ज़ोर ॾिनो। एतिरे में पाण करीमनि जे तसरुफ़ ऐं बरकत सां हिकु माण्हू 400 रुपया ख़िदमत में खणी आयो ऐं पाण उहे समूरा सादा सगोरनि खे ॾेई ख़ुशि करे खेनि इजाज़त ॾिनो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। मलफूजा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त हिकिड़े हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह जन जंगल फ़क़ीर कुंभर जेको मियां नूर मोहम्मद अब्बासी रहमतुल्लाह अलैहि जे कुबन में रहंदड़ हो जी फ़ज़ीलत बयान फरमायाऊं। इहो सचनि मुरीदनि मां ऐं साहिब हाल तालबनि मां हो ऐं फ़क़ीरनि जे अचण वारी वाट ते वेठल हो ऐं इहो फ़क़ीरनि जी ख़िदमत बेइंतहा कंदो हो। पीर साईं सरदार जन फरमाईंदा हुआ त जेकॾहिं कंहिं माण्हू हज़रत अवैस करनी रज़ियल्लाहु तआला अन्हु न ॾिठो हुजे त इहो मज़कूरा फ़क़ीर जी ज़ियारत खां मुशर्रफ़ थिए। मज़कूरा कुंभर जी आदत हुई त इहो दरगाह मुबारक ते हुज़ूर में न थे आयो ऐं ॿियनि फ़क़ीरनि सां सलाम मोकिले ॾींदो हो ऐं फ़क़ीरनि जी एतिरी ख़िदमत कंदो हो, राति ॾींहुं हुन में मशग़ूल हूंदो हो। मोकिलाइण वक़्तु हर हिकु फ़क़ीर खां रोई मोकिलाईंदो हो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। मलफूजा शरीफ में नक़ल आहे त हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह जन जी आदत मुबारक हूंदी हुई जो दावत उन मुरीद जी क़बूल कंदा हुआ जंहिं लाइ माण्हू शाहिदी ॾियनि त हीउ ज़िक्र पढ़ंदो आहे। जेकॾहिं मुरीदनि मां को ज़ाकिर न हूंदो हो त उन जी दावत न क़बूलींदा हुआ। पोइ जॾहिं उहो मुरीद तौबा करे वसीला विझंदो हो ऐं तमामु घणी आजिज़ी ऐं ज़ारी कंदो हो, पोइ उन खां ज़िक्र करण जो पको वाइदो वठी ख़ुशी सां उन जी दावत क़बूल कंदा हुआ। अस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह व अला आलिहि व असहाबिहि या रहमतुल लिल आलमीन। मलफूजा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त हिकु ॾींहुं हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह जन लाड़ जे सफ़र में हिकु तितर जे पोयां घोड़ा डोड़ाया ऐं तितर हिकु वण में छुपी वेही रहियो। ख़लीफ़ो मियां सुल्तान जंहिंखे सिर्फ़ु तौहीद जी हालत हुई पंहिंजे घोड़े तां लही तितर ॻोल्हण लॻो। पाण करीमनि फरमायो त सुल्तान फ़क़ीर जे ॻोल्हण ते एतबार न आहे, छो त जेकॾहिं ॾिसंदो तॾहिं बि न ॿुधाईंदो, उन करे तितर को ॿियो फ़क़ीर वञी ॻोल्हे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। हज़रत शेखुल मशाइख़ फ़ख्रुल औलिया ख़लीफ़तुल्लाह हज़रत पीर साईं तजरुद्दीन रहमतुल्लाह अलैहि पंहिंजी मलफूज़ा शरीफ ख़ज़ानतुल मारिफ़त में फरमाइनि था त तालिब खे घुरिजे त पाण खे कामिल मुर्शिद नज़र खां परे न सम्झे, बल्कि हुज़ूर ऐं दूरी जे हिकु जहिड़ो ॼाणे ऐं मुर्शिद जी दरबार में बेअदबी न करे, छो त बेअदबी मंज़िल मक़सूद पहुचण में रुकावट आहे। जेकी दिलि जी सुञाई सां मुर्शिद कामिल सां ॻंढियल आहिनि, बज़ाहिर परे वञण बावजूदि हक़ीक़त में तमामु वेझा आहिनि, ऐं जेकी फ़ासिद इरादात वारा जेतोणीकि वेझा आहिनि उहे हक़ीक़त में परे आहिनि।